मालिक आहियूं, तंहिंजे करे महिरबानी करे तव्हां अदब ते थोरो ध्यानु ॾियो, यानी किताब घणी जे शाफ़ न कढो, अदबी संगत जे तरफ़ां किताब निकिरनि, हर शाफ़ जी का न का रिपोर्ट हुन में हुजे शामिल, त कीअं कंहिं छा कयो, कंहिं कहिड़ो प्रोग्राम कयो, इहो हिकिड़ो इतिला वारो मैगज़ीन थींदो जंहिंमें भली शाइरी जी शौक़ हुजे, शाइरी कनि, यानी कहाणी हुजे कहाणी कनि, इन लाइ आउं पंहिंजी ख़िदमत पेश करण तयारु आहियां। तव्हां ख़बर आहे त मां पब्लिशर आहियां, सिंधी ज़ुबानी पहिरीं पब्लिशर मां आहियां, ऐं जेकर मां जीअंदी आहियां तॾहिं ॿोलीअ जी ख़ातिर हलंदी पिया आहियूं। इन ॿोलीअ जे ख़ातिर को वण वठण दादू वई आहियां, सेवण वई आहियां, किपरो वई आहियां, बदी महर किथे किथे वञी इहे ॿोलीअ जी ख़ातिर हिते वञी कंदमि। असांजी भेणूं घुरिजनि काफ़ी भेणूं असांजी हिते हैदराबाद जूं आहिनि, पर अॼुकल्ह शामिल न आहे छाजे करे, पर मां मुंहिंजी तबियत थी न कॾहिं मां आहे छॾियो मूं करे बसि सम्झो हीउ जेको मौक़ो आहे असांखे विञाइणो, हींअर असां न सुञाण न थियासीं त पोइ कॾहिं कोन थींदा। तव्हां सम्झो पिया रोज़ अख़बार में हीअ ॻाल्हि हीअ ॻाल्हि सभई पंहिंजे ज़ुबान ते एतिरो कनि था, ख़र्च कनि था पंहिंजे वजूद खे कान रखण लाइ, जदोजहद था कनि ई ॿोली वारा। असांखे त मालिक आहियूं, असीं त धरती जा घणी आहियूं, असां पुठिते छो, असांजा हर माण्हू मैदान में अचणु घुरिजनि, ऐं अदबी कमु आहे, स्कूलनि जा कम आहिनि, घर में पाणी जो मसइलो आहे। तव्हां ख़बर आहे असां पंहिंजे तरफ़ां घर में बनल पिया नज़र आया आहिनि, ऐं जेके किथे किथे ॾिसूं था कंहिंजी शादी कराइण ॿोलीअ जे ख़ातिर पंहिंजे वजूद खे क़ाइमु रखण ख़ातिर पंहिंजा ॿार सिंधी में पढ़ाए, सिंधी धीअ जी डॉक्टर आहे, पर असां सभु जेके ॿार आहियूं, जेके माण्हू आहिनि, जेके मिलनि थियूं, तंहिंखे पोइ अॻियां आणियो। अॼुकल्ह ॿ टे जेके औरतूं आहिनि अदब आहिनि, से बि न नारी पब्लिकेशन जे तरफ़ां मैदान में आहिनि, ऐं छाजे करे पोइ मुंहिंजो मक़सदु को पैसा कमाइण जो के अदब ॿोली कान रहे, ॿोली आहे त नज़ीर नाज़ आहे, ॿोली न आहे त नज़ीर नाज़ आहे। तव्हां महिरबानी, तव्हांखे ॾिसी दिलि ख़ुशि थी आहे, तव्हां कामयाबु तॾहिं थींदो जॾहिं की पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजे घर में पंहिंजे बचनि लाइ पढ़ंदा लिखंदा। आउं पंहिंजी ख़िदमत पेश कयां थी, जेको तव्हां लिखी ॾींदा आउं छपराईंदमि कंदमि पिया अॾे जे सां अॼु पढ़ियल जे सभिनी जे सहकार सां मुंहिंजी ख़िदमत उहो तव्हांजे लाइ पेश कयां, जेकर आहियां जीअं बि पोइ नंढी नाज़ तव्हांजा ई बचा धीअ बि रहां ॿाहिरि त जेको आयो आहे सो वेंदो सही न, पर ॿाहिरि जेको माण्हू आयो की मक़सद लाइ असां पैदा कयो आहे, ईअं इंसान कोन पैदा कयो आहे, मक़सद लाइ कयो आहे। मक़सदु इहो आहे त काई बि मक़सदु असांजो इहो आहे त काई बि मरी वञण लाइ कुझु न कुझु करे, को न कुझु असां धंधो केरु स्कूल वारो आहे, को केरु आहे, को दर्जी आहे, को कीअं, पर असीं ईअं हूंदे पायूं त असां रोज़ी आहे न, रोज़ी कमाइणी, पर असांखे खपे त असीं पंहिंजे सिंध लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे वजूद जे लाइ कमु कयूं, सुस्ती छॾियूं। होटलुनि ते मां ॾिसंदी आहियां ॾींदा आहिनि ॿाहिरि कोठनि ते, असांजा ॿाहिरि होटलुनि ते वेठा सिगरेट पीअंदा आहिनि, मूं बि वेठा ॾिसंदा आहिनि, भई ॾिसणु ज़रूरी आहे, छा कोई न आहे, भले जेको तव्हां फर्ज़ु आहे सो पहिरियां फर्ज़ु आहे, बचा पालणु, घर पालणु, सभिनी जी निगहबानी करणु, इन खां पोइ जेको टाइम मिले थो असीं पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे देश लाइ, पंहिंजे बचनि लाइ कुझु कयूं। आयासीं ख़ाली आयासीं खाई पी मां चवां थी त नारी पब्लिकेशन जा किताब इन करे मूं नारी पब्लिकेशन वेंदियूं छो त उन ॾींहंनि में जॾहिं अञा नंढी बि हुअसि त किताबनि ते पाबंदी पइजी वई, चइनि त न सिंधी किताब बंदि थियनि, सुहिणी खपंदी आहे, पोइ इन जज़्बे ते हाणे आउं थी कयां पोइ असांजी ॿोली बंदि आहे, त जेको सुवास में सिरंदे फिरंदे दोस्तूं जेके अंदरि वञे छोकिरियूं आहिनि से सभु असांजे प्लेटफॉर्म सां आहिनि, ऐं मुंहिंजे जज़्बे रहंदा आहिनि। शबनम गुल जेका हींअर लेगर थाटी में वेठी आहे उहा बि त मूं वटां इहे केतिरा नाला वठी केतिरा वठां, त ॿाहिरां शुकुर ख़ुशी आहे त तव्हां पंहिंजे टाइम ते बि आया, ऐं असां मुंहिंजी दिलि ख़ुशी तव्हांखे वरी का भेण ॾिसा कई, का भाउ कई, का बचा आहियो, तव्हां उमेदूं आहिनि कई हूंदा त वजूद असांजी ॿोली हूंदी त असीं हूंदासीं। महिरबानी तव्हांखे